नाज़रीन, ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे गुलामुल्लाह मां ख़बर आहे बाबूजान हिंगोर जो जी त अवामी तहरीक जे अॻवान सीनियर सहाफ़ी कामरेड अली मोहम्मद चांडियो जी ॾहीं वरसी अवामी तहरीक ज़िले ठटे तरफ़ां मल्हाई वई। अॻवाननि मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े सलामी ॾिनी। वरसी में अवामी तहरीक ज़िले ठटे जे सदर रज़ाक चांडियो, मिठा ख़ान लाशारी, सिंधी हारी तहरीक जे ज़िले ऑर्गेनाइज़र बिलावल लाशारी, अला बख्श बलोच, आफ्ताब बलोच, अहमद कातियार, नियाज़ खुश्क, नूर अहमद लाशारी, सिंधी शागिर्द तहरीक ज़िले अॻवान मुजाहिद बलोच, अब्दुल्ला चांडियो, सुजाग बार तहरीक जे ज़िले अॻवान फाज़िल बिलावल लाशारी, कामरेड जो भाउ दाद मोहम्मद चांडियो, भाइटे साईं बख्श ऐं बहराम चांडियो ऐं अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त कामरेड अली मोहम्मद चांडियो समूरी ज़िंदगी रसूल बख्श पलीजे साहब जे फ़िक्र खे ॾेई छॾी। कामरेड अवामी तहरीक में रही सिंध ऐं सिंध जे मिसकिन मारूड़नि जी मालिकी कई ऐं पंहिंजे सहाफ़ती कलम ज़रिए सिंधी अवाम जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचायो। असीं कामरेड जी मज़ार ते इहो वचन था करियूं त कामरेड जी छॾियल वाट ते साह जी आख़िरी घड़ियुनि ताईं जिदोजहद जारी रखंदासीं।